नाज़रीन, खिपरो में GSN क़ौमी महाज़ के कारकुननि ऐं शहरियुनि तालुक़े अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन हवाले से ॾिसूं था असद शाह जी रिपोर्ट। खिपरो में शहीद चौक ते जसकम कारकुननि ऐं शहरियुनि आज़ाद कुंभर अकबर मरी ऐं ॿियनि जे अॻुवाणी में तालका अस्पताल में सहूलियतुनि जे खोट ख़िलाफ़ नुटण उस में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त करोड़े रुपया बजट हुअण बावजूदु तालका अस्पताल में का बि सहूलियत मौजूदु नाहे। हिननि चयो त ड्यूटी डॉक्टर पंहिंजूं निजी क्लिनिक हलाइण में मसरूफ़ आहिनि, जंहिं सबबि मुक़ररु वक़्त ते पंहिंजे ड्यूटी ते तालका अस्पताल बि नथा पहुचनि, जंहिं सबबि अछड़े थर जे ॾूरां इलाइक़नि समेत खिपरो जे पसगिरदाई जे इलाइक़नि ऐं शहर मां ईंदड़ मरीज़ सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। 20 खां 30 डॉक्टर जेके आहिनि बजट वठनि पिया, पगार लखे रुपया पगार खणनि पिया। उहो लखे रुपया पगार कहिड़े पासे वञे पई? ॿार असांजूं नियाणियूं मासूम ॿार साल जा 2 साल जा वठी 12 नारे डॉक्टरनि जे इंतज़ार में तड़पनि पिया। उन किथे आहिनि? जेकॾहिं उन सां ॻाल्हायूं था त उहो की ॿी ॿोली था ॻाल्हाइनि, तंहिं करे असां हिते एहतिजाज करे ऐं DG हेल्थ खां घुर था कयूं ऐं हेल्थ जे वज़ीर खां ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां या पुरज़ोर घुर था कयूं त MS डॉक्टर करप्ट डॉक्टर हटाए करे हिन अस्पताल खे बचायो ऐं ग़रीबनि जो सही नमूने सां इलाज करायो। डॉक्टर जेके आहिनि असांजी प्राइवेट क्लिनिक ते कमु कनि था ऐं ग़रीब माण्हू जेके सिविल अस्पताल में अचनि था उते वेही सॼो ॾींहुं हलियो था वञनि ऐं इन MS खे हटायो वञे ऐं खिपरो जी सिविल अस्पताल बचाई वञे। सिविल अस्पताल जी असां कंडीशन ॾिसी असांखे रोइण थो अचे। अरे असांजी सिविल अस्पताल के जेसिताईं सही कोन कंदो होसिताईं खिपरे के छा तरीक़े ते कमु ॾींदो। असांजी पुरज़ोर अपील आहे त नाइल जेके डॉक्टर आहिनि इन्हनि खे हटायो वञे ऐं इन्हनि खां पंहिंजो फर्ज़ी जेके इन्हनि खां कमु वठियो वञे। मुज़ाहिरीन इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त तालका अस्पताल में घुर्बल सहूलियतूं मैसर करे ड्यूटी डॉक्टरनि खे वक़्त जो पाबंद बणाए बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरा टीम सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिपरो।